बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। मां पंहिंजे उस्ताद साईं सां वेठो हुउसि त ॿिया बि जेके 4-5 दोस्त वेठा हुआ हुते, पाण में कचहरी करे रहिया हुआसीं त हिकिड़ो जेको छोकिरो हुयो उहो हरू भरू बि जेको आहे ॿिए सां मज़ाक़ पियो करे, वरी उन ते टोक पियो करे त हुनजा माण्हू जेके उते ॿिया वेठा थिया उहे हुनखे रोकनि पिया त हिन करे छो थो टोकूं करेसि पियो। त हू उन चए त मुड़े न पियो ऐं रहंदो पंहिंजे लफ़्ज़नि खे जस्टिफाए करे पियो। त उस्ताद साईं चयो त जल्दीअ में जजमेंटल न थियो। त हिकिड़े छोकिरे सुवालु कयो, साईं जजमेंटल माण्हू कीअं हूंदो आहे? चई हर उहो माण्हू जेको तव्हां ते टोक करे थो, ठठोल करे थो, बिना कंहिं जाचण जे, बिना कंहिं सबबु ॾिसण जे, न को टाइम ॾिसण जे, न ई कंहिंसां वक़्तु गुज़ारण जे, हू अॻु में ई तव्हां ते टोक करे थो या तव्हां ते तनक़ीद करे थो ऐं तनक़ीद करण खां पोइ तव्हांजी इज़त जो ख़्यालु बि नथो रखे त तव्हां उन सां तव्हांजी इज़त ते कहिड़ो असरु पवंदो, या जॾहिं बि को लफ़्ज़ चवे थो या जुमिलो चवे थो, हालांकि ॾिठो वञे त उहो ग़लति हूंदो आहे पर हू उन जुमिले खे जस्टिफाए कंदो आहे त उहो जजमेंटल हूंदो आहे। जजमेंटल माण्हू अक्सर करे बिना कंहिं सोच जे जॾहिं बि महफ़िल में वेहंदा आहिनि त उहे टोक कंदा आहिनि। जजमेंटल माण्हू जॾहिं बि कंहिं सां दोस्ती रखंदा आहिनि या त उन सां चीट कंदा आहिनि या चीट न बि कंदा त बि उनखे अहिड़ी त हिकिड़ो तानो हणंदा जो अॻियो माण्हू उन्हनि जे साम्हूं उपिरी न सघंदो आहे। जजमेंटल माण्हू बार बार गुस्सो कंदा आहिनि बिना कंहिं सबब जे। हू कंहिंखे अवलियत ई न ॾींदा ऐं अवलियत न ॾियण जे करे इंसानु हमेशह ॿिए जी इंसल्ट कंदो आहे। जेके हाणे हिकिड़ो सुवालु थो पैदा थिए त इन्हनि जजमेंटल माण्हुनि खां बचिजे कीअं? सभ खां पहिरीं त असांखे इहा ॼाण हुजणु घुरिजे, अवेयरनेस हुजे त असां जंहिं माण्हूअ जे लाइ को फ़ैसिलो कयूं था पिया उहो कीअं आहे। त उते उस्ताद हिकिड़ो कहाणी ॿुधाई, चई मुंहिंजी हिकिड़े स्कूल मां ॿिए स्कूल में ट्रांसफर थी वई, मां नओं हुयुसि हुते। क्लास में जो वियुसि त हिकिड़ो छोकिरो जेको सादा कपिड़ा पाए वेठो थियो ऐं मूं सम्झो त हिन खे कोई बि सुवाल कोन था अचनि पिया, यानी जॾो आहे ऐं हिन सां त ॻाल्हाइण ई बेकार आहे। त मां उन्हनि खां टेस्ट वठणु शुरू कई। चई टेस्ट वठी मां चई स्टाफ रूम में वेही रहियुसि, ॿियो जेको टीचर हुयो उहो उते बीठो थियो। त स्टाफ रूम में मां सोचणु वेठुसि त जेकॾहिं मां न वियुसि त शायदि इहो छोकिरो ॿियनि खां सुवाल पुछंदो या कापी कंदो। मां वरी वापसि क्लास रूम में वियुमि त उहो छोकिरो साॻी जॻह ते वेठो थियो, हेॾे होॾे ॾिसे ई कोन पियो। वापसि मोटी आयुसि त वरी पाण खे मलामत करणु लॻुमि त हरू भरू मां हुनखे जज थो कयां पियो, हालांकि हू छोकिरो सुठो आहे, पाण पेपर थो करे पियो। वरी ख़्यालु आयो त थी सघे थो मूंखे ॾिसी करे हुन पेपर पाण करणु शुरू कयो हुजे, मथां कंहिंखां पुछंदो हुजे। त वरी जो वञी ॾिसां त हू साॻियो ई पेपर करे थो पियो ऐं कंहिं ॾे बि ॾिसे कोन थो पियो। त वरी मां वापसि आयुसि त वरी मूंखे अंदर में अहसासु पैदा थियो त शायदि मूंखे ॾिसी जेको आहे सो ही पेपर में कुझु लिखे थो पियो, भले कहिड़ो बि पेपर लिखिजे, चेक त मां कंदुसि न। चेक करण महिल हिन जी सॼी जेको आहे ख़बर पइजी वेंदी। जॾहिं जो ॿार पेपर करे विया, कलेक्ट करे मूं वटि आंदो न, त ॿिनि ॿारनि जा नाला कोन हुआ लिखियलु। हिकिड़े में उहो ॿारु बि हुयो जंहिंखे मां चवां पियो त हिनखे कुझु कोन ईंदो आहे, ऐं ॿियो ॿारु वरी ॿियो हुयो। त जॾहिं मां पेपर चेक करे 2 ॾींहंनि खां पोइ वापसि क्लास में जो ॾिना, समूरनि खे ॾेई वियुसि, बाक़ी जेको हिकिड़ो बचियो उनखे बिना कंहिं नाले ॾिसण जे उन जूं मार्कूं ई थोरियूं हुयूं, हिकिड़ो ॿ सुवाल रुॻो कयाईं, सो बि सम्झ में ई न पिया अचनि। त चईंदा मां उन छोकिरे खे सॾु करे ऐं चयो त हे तूं पेपर कयो आहे, हीअं पेपर कबो आहे। मां अॻु में ई हुनजे मथां कावड़जी वियसि, पर उन छोकिरे जो पेपर वरी ॿियो हुयो जेको फुल मुकमल थियल हो ऐं क्लास में पोज़ीशन बि उन ई पेपर जी हुई। त मां पंहिंजो पाण खे हिकिड़ो जजमेंटल साबित करे हरू भरू कंहिं माण्हूअ जे लाइ, कंहिं ॿार जे लाइ ग़लति सोचां पियो वेठो, त ईअं ई उस्ताद हुनखे हिदायत कई त जेकॾहिं तव्हां कॾहिं बि जजमेंटल थियणु चाहियो था त सभ खां पहिरीं तव्हांखे इहा ॼाण हुजणु घुरिजे त उहो माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे। जेकॾहिं तव्हांजे ज़हन में के ख़दशात पैदा था थियनि पिया कंहिं माण्हूअ जे लाइ, उन्हनि ख़दशात ते गौर कयो ऐं सोचियो त छा इहे ख़दशात सही आहिनि या ग़लति आहिनि। जेके तव्हां उन्हनि ख़दशात खे फ़क़ति रुॻो पंहिंजे ज़हन जे अंदरि बीमारीअ वांगुरु पालींदा रहंदव ऐं कंहिंजे लाइ ग़लति सोचींदा रहंदव ऐं उन्हनि सोच खे पुख़्तो यकीन में तब्दील कंदव
ऐं यकीन खां पोइ उनखे अमल में आणींदव त तव्हां बहितरीनु इंसानु त छा पर इंसानियत वारे दाइरे मां बि हलिया था वञो पिया। छो जो जजमेंटल माण्हू त बसि रुॻो जेको पाण सोचींदो आहे उन ई ते ई हमेशह अमल कंदो आहे ऐं उहा ई ॻाल्हि कंदो आहे पियो। हलो, जेकॾहिं तव्हांखे कंहिंखे जज बि करिणो आहे, छो जो इंसानु जज कंदो आहे पियो, हिकिड़ी असांजे मुआशिरे में गंदो रवाजु इहो आहे ऐं गंदी सोच इहा आहे त जॾहिं बि को माण्हू नई जॻह ते वेंदो आहे त उहे जेके पुराणा उते मौजूदु हूंदा आहिनि, जंहिं जॻह ते उहो आयो आहे उन खां पुछंदा आहिनि त हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। जेकॾहिं इतफ़ाक़ सां को दुश्मन कंहिंजे या कंहिंसां इख़्तिलाफ़ हुजण जे हुजियो ऐं उहो उन्हनि सां मिली थो वञे त हू उन्हनि खे ॾसींदो त हीउ एॾो ख़राबु आहे हद खां घणो, ऐं उहे माण्हू ज़हन में ठाहे वेही रहंदा आहिनि। पर क़िस्मत हूंदी आहे जो कॾहिं कॾहिं को सुठो माण्हू या दोस्त को ईअं मिली वेंदो आहे त उहो चवंदो आहे न न सुठो माण्हू आहे। पोइ माण्हू नेगेटिव शयुनि खे जल्द में जजमेंट कंदा आहिनि। जेकॾहिं कंहिंखे कंहिं माण्हूअ जी जजमेंटल जे दौरान का नेगेटिव ख़बर पइजी वई त हिन में हीअ शइ आहे या हीअ एब आहे त तेसि ताईं उहो एब पिया ॻोल्हींदा आहिनि, पाण में कचहरी कंदा। जंहिं ॾींहुं इतफ़ाक़ सां उन माण्हूअ खां उहा ग़लती थी वेंदी आहे त पोइ उहे सभिनि खे चवंदा आहिनि त ॾिठो ई मूं न चयो तोखे त हीउ अहिड़ो आहे, हिन में हीअ ख़ामी आहे, तव्हां न पिया मञो, अॼु ॾिठो ई सफ़ा ज़ाहिर थी बीह रहियो। उन खां पोइ ई असां पाण फ़ैसिलो करे वेहंदा आहियूं। इंसान जी अजीब फितरत रही आहे त ख़राबु शयुनि जा फ़ैसिला असां पाण ई करे वेहंदा आहियूं, सोचे छॾींदा आहियूं, सोच खां पोइ उन ते यकीन करणु शुरू कंदा आहियूं ऐं यकीन करण खां पोइ ॿियनि खे यकीन ॾियणु शुरू कंदा आहियूं। जॾहिं ॿियनि खे यकीन अची वेंदो आहे त इंतज़ारु कंदा आहियूं त कॾहिं त उहो माण्हू उहा ग़लती करे, ऐं जे उहा ग़लती करे बि विधो वञे इंसानु त पोइ उनखे हाईलाइट करे मुआशिरे में एॾो त बदनाम ऐं ख़्वारु कयो वेंदो आहे जो उहो माण्हू सम्झंदो आहे त ॼण शायदि का वॾे में वॾो बलंडर थी वियो आहे या हुन खां वॾे में वॾो को गुनाह थी वियो आहे। इंसानु हलंदो हले थो पियो, हुन खां कोताहियूं थींदियूं हलनि थियूं पियूं। जॾहिं न माण्हू कंहिंखे जजमेंट करे त इहो अहसासु रखणु घुरिजे त अॻियो माण्हू बि इंसानु आहे, उन खां बि ग़लतियूं थी सघनि थियूं। छा जेकॾहिं हुनखे अहिड़ो माहौल मिले हा जहिड़ो मूंखे या ॿियनि खे मिलियो आहे त हू अहिड़ी ग़लती करे हा, त इहे शयूं जेकॾहिं असां आम कंदा हलंदासीं त बहितरु थींदो। ॿियो छा थींदो आहे त जेको माण्हू वधीक सोशल हूंदो आहे, सोशल मतिलबु कंहिंसां मिले थो, जुले थो, ॻाल्हाए थो, उनखां पोइ ई उनजी ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे। बिगैर मिलण जे तव्हां कंहिंखे बि सम्झी नथा सघो, ॼाणे नथा सघो। हज़रत अली करमला वजह चयो बि आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे तव्हांखे सम्झणो आहे त पोइ उन सां गॾु तव्हां सफ़रु कयो। सफ़र मां मुराद त स्पेंड कयो पंहिंजो वक़्तु हुन सां गॾु, त ॾिसो त हुन जूं आदतूं कहिड़ियूं आहिनि, ॾिसो त हू कीअं आहे, ॾिसो त हू कहिड़े नमूने सां ॻाल्हाए थो या शयुनि सां या नंढनि सां कहिड़े नमूने सां ट्रीट करे थो। कंहिं बि इंसान खे सम्झण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त ॾिसो त पाण खां नंढनि सां हू कहिड़े नमूने सां ट्रीट करे थो, यानी नौकर सां या ॿियो एम्प्लॉईअ सां। उन मां इहा ख़बर पइजी वेंदी त जेकॾहिं तव्हां उन जे मथां आहियो ऐं जे तव्हां बि उन जॻह ते नौकर वारी जॻह ते हुजो आहे त तव्हां सां बि उन नमूने सां ट्रीट करे हा पियो। तव्हां उन ई अंदाज़ सां माण्हू खे परखे सघो था त हू ॿियनि लाइ कीअं आहे। जेकॾहिं हू ग़रीब माण्हुनि लाइ या जंहिंमें हुनजो को गर्ज़ु न आहे, को हुनखे नुक़सानु नथो पहुचाए सघे, उन सां हुनजो रवैयो सुठो आहे त पक ॼाणो त उहो माण्हू सुठो आहे। जॾहिं बि तव्हां खां का कोताही थिए, ग़लती थिए, इंसान आहे, ग़लतियूं थींदियूं थियूं रहनि त उनखे एक्सेप्ट कयो। अहिड़ा न थियो जो उन जी ग़लति ॻाल्हि हुजे त बि उन ते तव्हां पंहिंजा दलील ॾियो पिया। मूं अॻ में बि चयो त दुनिया में सभ खां ख़तरनाक शइ उहा हूंदी आहे त जॾहिं इंसानु ग़लती कंदो आहे ऐं उनखे एक्सेप्ट कंदो आहे। पर जेकॾहिं को माण्हू उनखे एक्सेप्ट नथो करे ऐं उन ग़लतीअ जा दलील ॾिए थो पियो त उहो गुनाह थी वेंदो आहे ऐं उहो माण्हू कॾहिं बि सुधरी नथो सघे। असांजे मुआशिरे में अहिड़नि माण्हुनि जी कमी कान्हे का जेके ग़लती कंदा ऐं उनखे जस्टिफाए कंदा रहंदा आहिनि ऐं बिग़ैर कंहिं सोच जे, बिग़ैर कंहिं दलील जे हू बसि लुड़ कंदा रहंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त मां सही आहियां ऐं मूं ते हीअ शइ ग़लति थोपी वई आहे या हई वई आहे। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां खां का ग़लती बि थिए थी पई, इतफ़ाक़ सां ग़लती हर इंसान खां थींदी आहे, त उनखे एक्सेप्ट करे ऐं उन माण्हू खां माफ़ी वठी या उन खे सुधारे में आणे तव्हां ज़िंदगीअ खे अॻिते वधायो त तव्हांजे किरदार जी हिकिड़ी बहितरीनु शइ ज़ाहिर थियणु शुरू थी वेंदी। असां छा कंदा आहियूं त हमेशह
जेके माण्हू सोशल हूंदा आहिनि घणा, उहे अक्सर करे मशहूरु हूंदा आहिनि। उन्हनि जी नंढी नंढी ॻाल्हि बि असांखे वॾी महसूसु थींदी आहे। जॾहिं को मशहूरु माण्हू का ग़लती कंदो आहे त उनजी नंढी ग़लती बि वॾी ॾेखारबी आहे, छो जो हू दुनिया में हाईलाइट थियलु हूंदो आहे ऐं हू चाहींदो आहे त उहा शइ उअं ई बरक़रार रहे। मूंखे हिकिड़े बादशाह जी ॻाल्हि थी यादि अचे त हिकिड़े बादशाह जी ॿिए मुल्क जे बादशाह सां जंग थी पई। जंग जो थी पई त हू जंग हाराए वियो। जंग जो हाराए वियो त हुन वज़ीरनि खे चयो त हाणे सॼे मुल्क में मुंहिंजे ख़िलाफ़ु रुॻो ॻाल्हियूं थियूं हलनि पियूं, अहिड़ी का अटकल कर जो इहे माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं न कनि ऐं ॿिए कंहिं मौज़ूअ में हिननि जो ध्यानु थी वञे। त हुन अहिड़ो कमु कयो वज़ीर जो सॼे मुल्क मां रिढूं आणाए उन्हनि खे मुख़्तलिफ़ रंग ॾेई हिन शहर में छॾे ॾिना। जॾहिं शहर में जो रिढूं घुमणु लॻियूं त जेके आम माण्हू हुआ उन्हनि जे ज़हन में इहा शइ विधी वई त इहे जासूस आहिनि ऐं इहे समूरियूं ॻाल्हियूं नोट करे ऐं बादशाह खे ॿुधाइनि थियूं ऐं बादशाह जूं रिढूं आहिनि। माण्हू पोइ उन जे लाइ ॻाल्हि करणु लॻा। असांजे मुआशिरे में ॻाल्हियूं खपनि ऐं ॻाल्हियूं करण जे लाइ मौज़ू खपनि ऐं जॾहिं मौज़ू मिली वेंदो आहे त उनखे गेलियो वेंदो आहे ऐं हर माण्हू पंहिंजे ज़हनियत जे हिसाब सां उनखे जज कंदो आहे, उन ते दलील ॾींदो आहे, उन ते बहस कंदो आहे। तव्हां अहिड़नि माण्हुनि मां थियो जेके दलील वाज़िह कनि ऐं पंहिंजी ॻाल्हि खे साबित कनि ऐं पोइ ई उनखे बयानु कनि। इन सां ज़िंदगी बहितर थी सघे थी। अलाह साईं सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।